नाज़रीन वाक़िया खां कंदासीं। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त आलमी लाबियूं PTI चेयरमैन खे स्पॉन्सर करे रहियूं आहिनि। 9 मई जे वाक़िअनि जे पुठियां उन ई लाबियुनि जो हथु आहे। आलमी लाबियूं PTI चेयरमैन खे आलमी अदालत में वकील करे ॾेई रहियूं आहिनि। तहरीक इंसाफ़ पाकिस्तान जे दुश्मन ताक़तनि जे साथारी बणियल आहे। जंहिं शख़्स हिकु मिलूं जो केस विढ़ियो उन खे PTI चेयरमैन वकील करे रखियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त आलमी लाबियूं PTI चेयरमैन खे स्पॉन्सर करे रहियूं आहिनि। 9 मई जे वाक़िअनि जे पुठियां इन ई लाबियुनि जो हथु आहे। आलमी लाबियूं PTI चेयरमैन खे आलमी अदालत में वकील करे ॾेई रहियूं आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया। तहरीक इंसाफ़ पाकिस्तान जे दुश्मन ताक़त जे साथारी बणियल आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त आलमी लाबियूं PTI चेयरमैन खे स्पॉन्सर करे रहियूं आहिनि। 9 मई जे वाक़िए जे पुठियां इन ई लाबियुनि जो हथु आहे।